अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं मां सनाउल्ला आशमानी। नज़र विझूं था हिन वक़्त जी ख़ासि ख़बरुनि ते। क़ौमी असैम्बली जो इजलास, मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस, कानून साज़ी वाली पार्लियामानी कमेटी जी रिथ मंज़ूर। नून लीग अॻवान ख़्वाजा आसिफ चवे थो समूरा बिल्स पार्लियामानी कमेटी खे ॾिना वञनि। पाकिस्तान एटमी असासन जी सिक्योरिटी खे सभ खां वधीक महफ़ूज़ बणाइण वारो मुल्क करार। पाकिस्तान एटमी असासन जी सिक्योरिटी में भारत खे 6 पॉइंटुनि ते पोइते छॾे ॾिनो। पाकिस्तान जी एटमी असासन जे तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत आलमी इदारनि बि ॾेई छॾी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त परॾेही मीडिया खे LOC जो दौरो कराए हक़ीक़तुनि खां आगाह कयो। छा भारत आज़ाद ऐं अणधुरी जाच लाइ मीडिया वारनि खे वलारी कश्मीर वठी वेंदो? भारत मुसलसिल आलमी कानून जी भनकड़ी करे रहियो आहे। भारत तरफ़ां हमेशह ॿिठो मयार साम्हूं आयो आहे। पाकिस्तान बांग्लादेश सां सुठनि लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे कश्मीर मसइले बाबति आगाह कयो वेंदो। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ जी अबूरी ज़मानत में 17 अगस्त ताईं वाध करे छॾी। लाहौर हाई कोर्ट में शहबाज शरीफ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। शहबाज शरीफ चवे थो नैब बाबति अदालती फ़ैसिलो सभिनी जे साम्हूं आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ईद खां पोइ थींदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अॼु की हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। एहतसाब अदालत पार्क लेन रेफरेंस केस की ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। नून लीग ऐं पीपल्स पार्टी हुकूमत मुखालिफ़ तहरीक जो फार्मूलो तय करे वरितो। ज़रिए जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ इतफ़ाक़ कयो आहे त हुकूमत हटायो तहरीक 3 मरहलनि में हलाई वेंदी। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुखालिफ़ जो अॻवान शहबाज शरीफ जी मेज़बानी हेठि थींदी। सियासी मज़हबी जमातुनि खे एतमाद में वठण लाइ ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। मुल्क में कातिल कोरोना वायरस जूं तबाहकारियूं जारी। वायरस के 32 मरीज़ फौत। फौतुनि जो अंक 5709 थी वियो। वबा सटलनि जो अंक 2,69,191 थी वियो। सिंध में 1,15,213, पंजाब में 90,816, KPK में 32,753, बलोचिस्तान में 11,469, इस्लामाबाद में 14,701 केस रिपोर्ट। दुनिया में कोरोना वायरस जा हमला जारी। 6,24,486 मरीज़ वायरस विझी हयातियूं विञाए वेठा। 1,53,13,809 माण्हू वबा सबबि मुतारिस। वायरस के 92,14,41,282 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कराची जी डेडलाइन वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग, ASI शहीद। लाश जिना अस्पताल मुंतकिल। IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो। SSP ओलह खां रिपोर्ट तलब। ऐं मेरापुर वेझो सिठाजा रोड ते कार पलटी, 1 ॼणो फौत, 4 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। शाहपुर चाकर में भी कुछ ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नीगर फौत। हसीब डायरी ज़ख़्मनि जी सट न सहंदे नवाबशाह जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। हसीब डायरी खे कुछ ॾींहं अॻु कार जे टकर में ज़ख़्मी थियो हो।